असांजी भेणूं असांजी न्याणियूं जॾहिं सम्झनि थियूं त असां सां ज़ुल्म ऐं ज़ाती आहे उन्हनि खे हिरासत कयो थो वञे उन्हनि खे चुप करायो थो वञे या BCA जी बदमाशी आहे या असां सम्झूं था या खुली हुनजी बदमाशी आहे ऐं या हुनजी बदमाशी न हलंदी इहो उहो ई BCA आहे असांजी भेणुनि खे इहो यादि करणु खपे इहो उहो ई BCA आहे जेको हिकु ॾींहं जे अंदरि कमेटी ठाहिण खां पोइ असांजी भेण सायरा लाइ चए थो त इन जो जेको आहे इहो ज़हनी तरह सही न आहे तव्हांखे कंहिं ॿुधाए थो उहा ज़हनी तरह सही न आहे छा हुन सां तव्हां ॻाल्हायो आहे सायरा जी तव्हां सायरा सां ॻाल्हायो मीडिया खे चवां थी मां हुन सां अपील थी हिते था ॻाल्हायो उहा चए थी मूं सां 2 मिंट बि BC न आहे वेठो रुगो मथे ते रखी वञे थो हली छो हू शर्मिंदा आहे छा जो हू सायरा सां वेही हुनजी ॻाल्हि नथो ॿुधे हिकु दफ़ो त असां हुननि खे चऊं था त जे तव्हां शागिर्दनि खे हिरासत कयो त असां हज़ारनि जे भले त पंहिंजे इदारनि जे अंदरि शागिर्दनि खे ख़ामोश कंदो पर असां गेट ते वञी हज़ारनि जी तइदाद में शागिर्द बीहंदा ऐं पंहिंजी भेण लाइ उथंदा ऐं इहो आवाज़ सॼी सिंध ताईं वेंदो सॼे माण्हुनि ताईं वेंदो असां हाणे ख़ामोश न थींदासीं केतिरा ॾींहं भला असां पंहिंजे भेणुनि जा पंहिंजे भाइरुनि जा इहे लाश असांजा वालिदेन खणंदा इहा इहो कहिड़ो ज़ुल्म ऐं ज़ाती आहे त असांखे ग़ुलाम कयो थो वञे इन करे सॼे सहाफ़ियुनि खे सभिनी भाइरुनि खे अपील आहे त महिरबानी करे पंहिंजी सायरा भेण जो पंहिंजो साथ ॾियो त जीअं हुन में असांजी ॿियनि न्याणियुनि सां अहिड़ो वाक़ियो न पेश अचे इहा न्याणी त उथी जेसिन जे लतीफ़ अॼु तव्हां ॾिसो था त असां हिते लम्स यूनिवर्सिटी जे अंदरि जेको आहे सायरा ऐं ॿियनि न्याणियुनि असांखे घुरायो त अॼु असां माण्हू कढो त जीअं असां पंहिंजी भेण लाइ सायरा लाइ उथी सघूं हुन जूं क्लासमेट आहिनि पर जॾहिं असां हिते पहुता आहियूं त हिते तव्हां ॾिसो BCA जी इहा सिधी सही बदमाशी आहे ही CCA जी हीअ नाहिद जी सिधी सही बदमाशी आहे हिन मां साबित थो थिए त हू पाण गिल्टी आहिनि हू पाण ग़लति आहिनि तव्हां ॾिसो त शागिर्दाणियुनि खे अंदरि क्लास में बंदि कयो वियो आहे जॾहिं हू पाण चवनि थियूं त असांखे बीहणो आहे त ही केरु थींदा आहिनि हुननि खे हिरासत करण वारा हू पाण त प्रोटेस्ट कनि था पाण त प्रेस कॉन्फ्रेंसिस कनि था त मां पंहिंजे भाइरनि खे हिते सिधी सही अंदरि शागिर्दनि सां हिरासत कयो थो वञे ख़ौफ़ज़दा कयो थो वञे असां रिक्वेस्ट था कयूं पंहिंजे भाइरनि सां त हू सायरा खे बि ख़ामोश कनि था हू चाहिनि था त इहो मामिलो हाणे थमी वञे इहो मामिलो हाणे ख़ामोश थी वञे इन लाइ हू इहो हुरबा हलाइनि था त सायरा खे चवनि था हुनजी फैमिली खे चवनि था न तव्हां मीडिया जे साम्हूं अचो न किथे कमेंट ॾियो न ॿियनि खे सां मिलायो इन करे मूंखे सभिनी भाइरनि खे मां अपील थी कयां त महिरबानी करे पंहिंजी भेण सां बिहो पंहिंजे शागिर्दनि सां बिहो निमरता जो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आहे नाइला रिंद आराई छोकिरो कुझु ई महीना पहिरीं तव्हांखे साम्हूं उहो वाक़ियो आहे त उन सुसाइड कयो उन में बि कमेटी ठही छा थियो कमेटियूं केतिरियूं ठहंदियूं आख़िर कमेटियूं ठहंदियूं रहंदियूं ऐं इन असां रद्द था कयूं छो जो उन वालिदेन ऐं सायरा इन कमेटी खे नथी मञे हू पाण चवनि था त इहा कमेटी असां न आहियूं त उनजे त असां उन्हनि खे सभिनी खे रिक्वेस्ट था कयूं पंहिंजी भेण लाइ उथो ईअं न थिए तव्हांजे भेणूं इन्हनि इदारनि मां उन सां रास्ते ते ख़ामोश थियनि ऐं ॿाहिरि आवाज़ पंहिंजो न उथारनि छो जो ईअं कयो थो वञे असां केतिरियूं शागिर्दनि टाइम मिलिया आहियूं मिली त ॻाल्हाइनि थियूं पर हू मीडिया जे साम्हूं नथियूं अचणु चाहिनि इन जो मतिलबु छा आहे इहो तव्हांखे सम्झणो पवंदो ऐं महिरबानी करे उथो पंहिंजे ईंदड़ नसल लाइ उथो पंहिंजी भेणुनि लाइ उथो पंहिंजे शागिर्दनि लाइ उथो जी